पनुआकिल जी मेहरान कॉलोनी वासी नारी माई इम्तियाज़ समेजो पारां संदसि ॾेर शेर उर्फ गुलाबी समेजो ते ज़बरदस्ती लॼाइण जी कोशिश करण जा इल्ज़ाम हणंदे चयो आहे त मूंसां कुझु ॾींहं अॻु ॾेर शेर उर्फ गुलाबी समेजो पारां शराब पी करे घर में दाख़िल थी ज़बरदस्ती जिन्सी ॾाढाई करण जी कोशिश कंदे कपिड़ा फाड़े छॾिया ऐं मारकुट कई। रड़ियुनि ते गुलाबी फरार थी वियो। हाणे ख़तरो आहे त कूड़ो कारे इल्ज़ाम न मटियो वञे। अहिड़ियूं दावूं माई इम्तियाज़ समेजो प्रेस क्लब ते कंदे वधीक चयो त गुलाबी जे वॾेरनि पुलिस सां दोस्ती आहे। हिन मां ज़िंदगी जो बि ख़तरो आहे। पनुआकिल पुलिस बि गुलाबी ते केस दाख़िल न पई करे। मज़लूम आहियां सुञाण धुरियूं सिंध हुकूमत साफ़ी इंसाफ़ ॾियारीनि। हिन सां चाचो ऐं भाउ बि गॾु हुआ। इन बाबति शेर मोहम्मद उर्फ गुलाबी समेजो जो मौक़िफ़ न मिली सघियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची